सिंध हुकूमत पारां आवाम खे सफ़री सहूलतूं फराहम करण जो सिलसिलो जारी। टंडोला यार खां हैदराबाद ताईं पीपल बस सर्विस जो नओं रूट अॼु खां शुरू कयो वेंदो। रूट जो इफ़्तिताह सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम ऐमण कंदो। नओं रूट हाला नाके खां टंडोला यार ताईं लॻभॻि 40 किलोमीटर आहे। हीउ रूट न्यू सब्ज़ी मंडी मीराणी ॻोठ टंडोजान मां गुज़रंदो टंडोला यार ताईं पहुचंदो। ॿिन्ही शहरनि जे रहवासियुनि में ख़ुशीअ जी लहर छायल। सीनियर वज़ीर शर्जील इनाम ऐमण जो चवणु आहे त पीपल बस सर्विस जो हीउ नओं रूट अवाम लाइ हिकु वॾो क़दम आहे। सिंध हुकूमत अवामी भलाईअ लाइ अमली क़दम खणी रही आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान जंग बंदीअ में वाध जो ऐलान। सामूंडी लंघ आबनाए हरमुज़ जी नाकाबंदी बरक़रार रखण जो हुकुम। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते ईरान ते हमलो मुलतवी करे छॾियो आहे। ईरान जी हुकूमत अंदरूनी तौर ते टुटल आहे, तंहिं करे हू ईरान जी गॾियल तजवीज़ अचण ताईं इंतज़ार कंदा। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया ते बयान चवे थो त जंगबंदी बावजूदि अमेरिकी फ़ौज ईरान जी नाकाबंदी जारी रखंदी ऐं सूरत-हाल ते नज़र रखंदी। अमरीकी नायब सदर जेडी वेंस अॼु ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद न वेंदो, व्हाइट हाउस तस्दीक़ करे छॾी। अमेरिकी इख़्तियारनि मूजिबि दौरो मुकमल रद्द नाहे थियो, कंहिं बि वक़्तु ॿीहर तइ थी सघे थो। डोनाल्ड ट्रंप जो जंगबंदीअ में वाध हिकु तरफ़ो क़दम आहे। ईरान अमेरिका जूं ॻाल्हियूं रखियल शर्तूं मुकमल तौर ते रद्द करे छॾियूं आहिनि। ईरानी स्पीकर जे सलाहकार जो चवणु आहे त ट्रंप जी जंगबंदीअ में वाध में का बि अहमियत नाहे। नाकाबंदीअ जो तसलसल बमबारीअ खां मुख़्तलिफ़ नाहे। शिकस्त खाईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथी ॾेई सघे।